हाणे त हुसैन भी न रहियो। इहा उम्मीद भी ख़त्म थी वई। वो होश में अची आ त सरमद जे बारे में कुछ ॿुधाया ऐं मूं ते लॻल इल्ज़ामनि खे बि हटाईंदो। इन करे चवां थी मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कर। सुभाणे तुंहिंजे किरदार ते आङुर खॼंदी ऐं उन जा छंड तुंहिंजे ॿार ते पवंदा। अलमास, जिन रस्तनि खां गुज़रंदे मां हिते पहुती आहियां, उन रस्तनि जो सफ़र इलाही ख़तरनाक आहे। छा तूं उन्हनि खां घबराए? तूं पाण खे ऐं पंहिंजे ॿार खे उन्हनि पथरनि जे हवाले कंदीअ? मां त बर्दाश्त करे वेंदमि, पर मां सरमद जी इमानत खे उन्हनि पथरनि जे ज़ख़्मनि खां ज़रूरु बचाईंदमि। त पोइ पाण खे उन जॻह ते हलणो पवंदो जिते तुंहिंजो निकाह थियो हो। थी सघे तुंहिंजे निकाह जो को गवाह ॻोल्हे सघूं। पर अलमास, होॾे तोखे मौत ई मौत नज़र ईंदी। ज़िंदगी बि त मौत सां गॾु हलंदी रहंदी आहे न। शरीफ़ औरत ते इल्ज़ाम लॻनि उहे मौत खां घटि न आहिनि हूंदा। पर असीं हुते कीअं वेंदासीं? जहिड़ी तरह तूं हिते पहुती आहीं न, उते बि हली पहुचंदासीं। न अलमास न, हाणे वापसी जो रस्तो इलाही मुश्किल आहे अलमास। हेलो, मूंखे ख़बर पइजी चुकी आहे हुसैन जो राति इंतकाल थी वियो आहे। जी हाँ, हाणे त फांसी जे अमल खे रोकण जो को जवाज़ ई न आहे रहियो। जी उन्ही जी फांसी जो अमल इन करे त रोकियो वियो हो। मूंखे लॻे थो त 2 ॾींहंनि जे अंदरि फांसी वारी सज़ा अमल में अची वेंदी। न मारियो मुंहिंजे ॿार खे, न मारियो मुंहिंजे ॿार खे, न मारियो। मरियम, हाँ, छा ॻाल्हि आहे? कुछ भी न। मां ॼाणां थी त तूं छाजे लाइ परेशान आहीं। अहिड़ी तरह त ज़िंदगी नथी गुज़ारी सघिजे ऐं ना ई हालात जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। तुंहिंजी सलाह सही हुई अलमास। बुराई जे इल्ज़ाम खे बचण जे लाइ मूं वटि वापसी खां सिवा को बि रस्तो कोन्हे। ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।